अहम ख़बर आहे नास्रीन आगाह कंदासीं अवां खे सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति केस में अहम अॻभराई थी आहे। अदालती हुकुम बाद गुम थियल 3 शहरी घर पहुची विया आहिनि। अदालत शहरी इस्माइल सितारा सऊद अहमद ऐं रिज़वान अली जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्त उकलाए छॾी। पुलिस अदालत खे ॿुधायो त 3 शहरी लांढी ऐं खारादर जे इलाइक़े मां गुम थी विया हुआ। अदालत शहरी सूफ़ी शाह हिदायत ऐं ॿियनि गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तनि ते रिपोर्ट तलब करे वरिती। बिल्कुल नासिन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केस में अहम अॻभराई थी आहे। अदालती हुकुम बाद गुम थियल 3 शहरी घर पहुची विया। अदालत शहरी इस्माइल सितारा सऊद अहमद ऐं रिज़वान अलीअ जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। पुलिस अदालत खे ॿुधायो त 3 शहरी लांढी ऐं खारादर जे इलाक़नि मां गुम थी विया हुआ। अदालत शहरी सूफ़ी शाह हिदायत ऐं ॿियनि गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तनि ते रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत चयो आहे त गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराए 4 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। अहम ख़बर आहे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति केस में अहम अॻभराई थी आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद आहे। इसहाक अपडेट कजो। बिल्कुल फौजिया सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जे हवाले सां अहम अॻभराई थी आहे, जंहिंमें 3 जेके गुम थियल माण्हू हुया उहे घर वापसि पहुची विया आहिनि। जॾहिं त पुलिस ऐं सरकारी जेके वकील आहिनि उन्हनि जूं दरख़्वास्त अदालत खे आगाह करे छॾियो आहे। जॾहिं त 3 जेके शहरी आहिनि उहे बाहिफ़ाज़त घर वापसि पहुची विया आहिनि। जॾहिं त अदालत पारां इस्माइल सितारा सऊद अहमद ऐं रिज़वान अली जी बाज़ियाबी जे हवाले सां जेकी दरख़्वास्त लॻल हुई उहा उकलाए छॾी आहे। जॾहिं त 3 जेके शहरी आहिनि उहे लांढी ऐं खारादर वारे इलाइक़े मां गुम थी विया हुया। जॾहिं त अदालत पारां सूफ़ी शाहिद ऐं ॿियनि जेको गुम थियल जे हवाले सां जेकी रिपोर्ट आहे उहा 4 हफ़्तनि में घुराए वरिती आहे। जॾहिं त अदालत पारां जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराए 4 हफ़्तनि में जेकी अॻभराई रिपोर्ट आहे उहा अदालत पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे, इसहाक अवां जी महिरबानी।